हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। हिकु समय हिकु राजा हुओ जंहिं पंडितनि खां घणो वक़्तु कथा वार्ता ॿुधी हुई, पर तॾहिं बि मन जी शांती प्राप्त हिनखे कोन थी। हिकु बार नारद मुनि राजा वटि आयो ऐं राजा ॿुधायसि त फलाणे पंडित खां शास्त्रनि जूं कथाऊं ॿुधियूं अथमि, पर मन खे शांती अञा ताईं कोन आई आहे। नारद मुनि ॿुधायसि त सची शांती तॾहिं प्राप्त थींदी जॾहिं ॿुधण वारे ऐं ॿुधाइण वारे ॿिन्ही में का कामना न हुजे ऐं रुॻो आत्म ज्ञान जी अभिलाषा हुजे। सत्संग करण या ॿुधण में धन दौलत मिलण या इज़त मान पाइण जी का बि कामना न हुअणु घुरिजे। ॿुधण वारो ऐं ॿुधाइण वारे में का कामना हूंदी त आत्म ज्ञान ॾेई न सघंदो। गीता जो पहिरियों सिद्धांत इहो ई आहे त जेको करियो, ॿुधो या ॿुधायो, सभु परमात्मा खे अर्पण करियो। यकदम निष्कामता न अचे त आस्ते आस्ते ई सही। मल दोष जी निवृत्ति ते संत शेवा धन पुज वग़ैरह निष्काम कर्मनि करण सां ई थींदी आहे, जंहिंखां पोइ ई भक्ति उपसना में लॻी सघिबो आहे। मीराबाई ऐं कबीर जो परमात्मा जे भॼन ऐं भक्ति में एॾो प्रेम इन करे हुओ जो हिननि में उहो मैल दोष कोन हुओ। उन करे ई मीरा जहिड़े नाज़ुक बदन शाही घराणे जी स्त्री केॾी न कठिन ऐं ॾुखी परीक्षाउनि मां पार पई। अंतकरण जी शुद्धता में वॾी शक्ति थिए थी। उन बिना कीर्तन ऐं कथाउनि ॿुधण मां भक्ति जो रस न ईंदो। नामदेव ऐं रविदास जी भक्ति बि प्रधान हुई, छो त हिननि में न वर्ण जो ॾोह हुओ ऐं न मल दोष। उहो वर्ण जे फर्ज़नि ते बिल्कुलु पूरा हुआ ऐं धंधो बि इहो ई कंदा हुआ जो सिंध अबा ॾाढा कंदा आया हुआ। प्रार्थना बि इहा ई करणु घुरिजे त ए धणी शक्ति ॾियूं त निष्काम कर्म कंदो रहां त मुंहिंजो अंतकरण शुद्ध थी ऐं भक्ति में प्रेम वधे मुंहिंजो। गुरु नानक देव खां कंहिं प्रेमी पुछियो त साईं, कांग बि हंस थी सघे थो? गुरुजन चयसि त अबा, उन जो जवाबु सुभाणे अमृत वेले में अचिजांइ त तोखे ॾींदुसि। हू वियो त गुरुजन चयसि त नगर जे ॿाहिरां 2-3 किलोमीटर ते वाड़े जो दड़ो आहे, उते वञी ॾिस अॼु त केरु वेठा आहिनि। हू वियो त ॾिठाई त हिकु नर कांग ऐं हिकु मादी कांग ॿई वेठा आहिनि गॾु। अची गुरुजन खे ॿुधायईं। वरी महाराज जिन खेसि ॿिए ॾींहुं मोकिलियो त ॾिसे त बगलो ऐं बगली वेठा आहिनि, ऐं टे ॾींहुं वियो त ॾिसे त हंस ऐं हंसनी वेठा आहिनि। वरी चौथे ॾींहुं गुरुजन मोकिलियसि त ॾिठाई त हिकु मर्द ऐं स्त्री वेठा आहिनि। हिननि खां पुछियाईं त भाई, अव्हां केरु आहियो? हिननि चयसि त साईं, असीं उहो ई कांग आहियूं ऐं हीअ मुंहिंजी घरवारी आहे। असीं ॿई उहे ई आहियूं जिन खे 4 ॾींहं पहिरीं अवल अची तो ॾिठो हुओ। तुंहिंजे चरणनि जे पवण ऐं दर्शन करण सां असांखे ई फल मिलियो आहे, छो त तूं समर्थ गुरु जो प्रेमी आहीं। तुंहिंजे सतगुरु जी कृपा पवण दर्शन करण सां असांखे ई फल मिलियो आहे। इहा का कहाणी न आहे, पर महापुरुषनि में वाक़ई इहा शक्ति थिए थी। हू माया जा मालिक आहिनि। गुरुजन पोइ उन प्रेमी खे ॿुधायो त कांव रुॻो हंस न पर मनुष्य बि बणिजी सघे थो। सत्संग मां प्रयाग राज तीर्थ आहे, जिते जेको स्नान करे थो सो तत्काल थो फल पाए। जेके कांगनि वग़ैरह
जेके कांगनि वांगुरु कठोर वचन चवण वारा ऐं गंद खाइण वारा हूंदा आहिनि उहे बि कोयल जहिड़ो मिठो ॿोलींदड़ ऐं निर्मल रहणी वारा थी पवनि था। उन में का बि अचार्ज जहिड़ी ॻाल्हि कोन आहे, हैरानी वारी ॻाल्हि कोन आहे, छो त सत्संग जी महिमा महान आहे। नारद मुनि अॻे जनम में दासी पुत्र हुओ, पर संदसि माता संतनि महात्माउनि जी शेवा कंदी हुई ऐं हू बि उन्हनि जे संग में आयो त ॿिए जनम में ब्रह्मा जो पुत्र बणियो। तो जय सिया राम। सत्संग जी महिमा। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो ऐं अगरि अव्हांखे असांजूं पुराणियूं कथाऊं ॿुधणियूं आहिनि त असांजे यूट्यूब चैनल ते वञो, असांजूं पुराणियूं कथाऊं ॿुधो, असांजे वीडियो खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो चैनल खे ऐं बेल आइकन खे क्लिक कयो जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट वीडियो जी अपडेट्स मिलनि। चओ जय सिया राम।